बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूँ था तो बिल्कुल ठीक ठाक होंदा, चाक चंगा भला होंदा। असां जो अवां सभिनी सजणनि जे लाइ इहे दुआऊं हूंदियूं आहिनि त शाल बाज़ार अल्लाह अवां सभिनी खे पंहिंजी अमान में रखे, आमीन। दोस्तों, हिकिड़ी छोकिरी ऐं छोकिरो पाण में प्यार कंदा हुया, वॾी उन्हनि ॿिन्ही जी मुहबत हुई पंहिंजो पाण में। सो उन्हनि ॿिन्ही खे अहसासु थियणु लॻो त असां हिक ॿिए खां सवाइ ज़िंदह रही ई कोन था सघूं। ऐं उन्हनि जॾहिं गौर फ़िक्र कयो, पंहिंजे घर में ॿिन्ही ॻाल्हि कई त उन्हनि खे सम्झ में अची वई त हिक ॿिए जा जेके कट्टर मुखालिफ़ आहिनि ऐं असांजी शादी सुवाल ई पैदा न आहे जो थी सघे। हिननि फ़ैसिलो कयो त पाण ॿई भॼी था हलूं, भॼी शादी था करियूं। ऐं छोकिरी बि हुन सां हिन ॻाल्हि ते राज़ी थी वई। हिकिड़े ॾींहुं मंझंदि जे टाइम जॾहिं को बि कोन हुयो, हिननि ॿिन्ही भॼण जो प्रोग्राम ठाहियो। छोकिरी पंहिंजे घर जी दीवार तां टपो ॾेई घिटीअ में आई ऐं हुन छोकिरे सां भॼणु शुरू कयईं। हिकिड़ो उते पोड़ो शख़्स परे खां बीठो हुयो, हुन इहो लकाउ जो जॾहिं ॾिठो त फ़ौरन भॻवत भेण ॻोठ जी इज़त बि ख़राबु थिए। भॼंदो वियो, हुनजे भाइरनि खे वञी ॿुधाईं त तव्हांजी भेण जेका आहे उहा कंहिं माण्हू सां भॻी थी वञे, वारो कयो। उहे लठियूं कुहाड़ियूं खणी ऐं हिननि जे कढ लॻा ऐं हीअ ॿई भॼंदा पए विया त ॾाढो छोकिरी थकिजी पई। हिकिड़े वण जे हेठां जॾहिं पहुता त उते छोकिरी वेही रही। हुनखे चयईं त मूंखां त हलण ई कोन थो थिए, मुंहिंजा त सॼा पेर वठिजी विया आहिनि। त हुन छोकिरे चयुसि त का ॻाल्हि कोन्हे का, हीअं कर त वण ते चढ़ी हल मथे, त पाण वण ते लिकूं था, न त तुंहिंजा भाइर पुठियां अचनि था पिया, मारे छॾींदा पाण ॿिन्ही खे। छोकिरी मथे चढ़ी वई कंहिं वण ते ऐं हीअ बि हुन वण ते चढ़ी वियो। हुनजा भाइर जॾहिं उते पहुता त हुननि ॾिठो त हिते त कोई माण्हू छेड़ो ई कोन्हे को। ऐं हेॾे होॾे ॾिठूं ऐं उन्हनि उतां रवानगी कई वरी भॻा ॿिए पासे त जीअं उन्हनि खे ॻोल्हे वठनि। सो हिननि ॾिठो जॾहिं तूं परे निकिरी विया आहिनि त वण तां लथा ऐं भॼणु शुरू कयूं। भॼंदे भॼंदे अची हिकिड़ो कमंद जो फ़सुलु हुयो, हुनजे ॿाहिरां छोकिरे घोड़ी बीहारी हुई। उन घोड़ीअ ते ॿई वेठा ऐं घोड़ी खे भॼायूं। भॼाईंदे हिकिड़े हंधि पहुता त रस्ते में हिकिड़ी खॾ हुई, हिकिड़ो तलाउ हुयो, उतां घोड़ी कोन पई टपे। घोड़ी ॾिठो बीह रही, घोड़ी अॻिते वधे ई कोन। हू जेतिरा बि चहबूक हणे कुझु बि करे, घोड़ी न पई टपे पाणीअ मंझां। सो छोकिरीअ चयुसि त हीअ घोड़ी कोन टपंदी। छोकिरे चयो छो न टपंदी? छोकिरीअ चयो त असल में इन जी जेका माउ हूंदी हुई न, उहा असांजे अबा वटि हूंदी हुई। इन जी माउ बि अहिड़ी हुई, उहा बि पाणी मां न टपंदी हुई। छोकिरो लही हेठि मथे खे हथ ॾेई वेही रहियो त मां छा पियो कयां। छोकिरी बि लही आई। छोकिरी चयुसि छा थियो? छोकिरी खे चयईं तूं वापसि वञ पंहिंजे घर, तूं वञ पंहिंजे भाइरनि सां ऐं तूं घर वञ, बसि मां वञा थो पंहिंजे दग सां। ॻाल्हि छा थी? ख़ैर त आहे? चई तूं हाणे ई त ॿुधायो त हिन जी माउ बि अहिड़ी हुई। सो जेकॾहिं मां तोखे भॼाए वठी थो वञा त सुभाणे मुंहिंजूं धीअर थींदियूं त उहे बि त अहिड़ो ई कमु कंदियूं, छो त उन्हनि जी माउ बि अहिड़ी हुई। इन जे करे मां तोखे हितां नथो वठी वञी सघां। तूं वञ पंहिंजे घर, जेकॾहिं तुंहिंजनि पोयनि मञो असांजे रिश्ते खे त ठीकु आहे, वरना मां तोसां शादी न कंदुमि। छोकिरीअ मिनथूं कयूं, इलाज कया, लुलट कया, पर हुननि न मञो ऐं छोकिरीअ खे वापसि करे पंहिंजी घोड़ीअ ते चढ़ी निकितो हलियो वियो। सो दोस्तों, इहा ॻाल्हि यादि रखो त अॼु जेको माउ पीउ करे रहिया आहिनि अमल, सुभाणे हुननि जी औलाद उहो रिपीट कंदी। चवंदा आहिनि जहिड़ा कांव तहिड़ा बचा। सो अॼु जेकॾहिं असां कंहिं ॿिए जी न्याणीअ जी इज़त ख़राबु करे रहिया आहियूं त सुभाणे पंहिंजी न्याणीअ जी इज़त बि को ख़राबु कंदो अचे। सो इन जे लाइ असांखे इहो घुरिजे त असां जॾहिं बि को कमु करियूं पिया त उन में असां इहा शइ ज़रूरु सोचूं। असांजूं अॼुकल्ह जेके नौजवान छोकिरियूं आहिनि उहे देरि ई कोन पियूं कनि। तव्हां अख़बारुनि में ऐं टीवी ते अहिड़े क़िस्म जूं खोड़ ख़बरूं ॾिसंदा रहंदा हूंदव। सो असांजे मुआशिरे में इहे शयूं आम थी वियूं आहिनि। अलाह ताला असां सभिनी जी इज़त खे महफ़ूज़ रखे। अलाह ताला असांजे नियाणियुनि खे, असांजे नौजवाननि खे बि सम्झ अता फ़रमाए ऐं सही रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन। दोस्तों, उमेद करियूं था त हीअ वीडियो बि तव्हांखे वणी हूंदी। जे वणी आहे त दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। ईंदड़ वीडियो ताईं अव्हांजो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अव्हां खां इजाज़त पियो वठे। पंहिंजे ख़ुसूसी दुआनि में यादि रखिजो। अल्लाह निगहबान।